शहर में पूरे जिले में सिंधी मीडिया शुक्रगुज़ार सिंधी सकाफ़त एक अज़ीम सकाफ़त है। अरब फारस तमाम पुराणो ये सकाफ़त सकाफ़त आहे, पर सिंधु माथरी जी सकाफ़त उन्हनि खां बि वधीक पुराणी जाणो आहे। ऐं धरती जा घणेई जेके आहिनि उहे पंहिंजी धरती सां मोहबत करण जे लाइ ऐं उनखे वचन करण जे लाइ अॼु जी सकाफ़ती दिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। ऐं असां हिन क़ौमी ईद ते जेको आहे सॼी ज़िंदगी ऐं ख़ासि तौर ते जेको आहे पंहिंजी मशहूरु अहमद साहब बेइंतहा मोहबत जे पिया हक़ीक़त जी मदद आहे। ऐं सिंध जेको आहे अमन पसंद क़ौम जी धरती आहे। ऐं असीं जेको आहे लोको ॾींहुं आहे उनखे क़ौमी काज ऐं गीत ते मल्हाए रहिया आहियूं। असांखे इंतिहाई ख़ुशी थी रही आहे, छाकाणि त असां पंहिंजी सकाफ़त ॾींहं खे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए करे सॼी दुनिया खे पैगाम ॾियण था चाहियूं त असां पंहिंजी सिंध जे सकाफ़त सां सिंधी माण्हू बेइंतहा रहियूं पिया। हर साल जेको आहे इन तरह जी मल्हाईंदा आहियूं। टोपी अजरक पाए करे सिंधी असांजे ॿाहिरि जो जोश हलाईंदा आहियूं। तव्हां ॾिसो प्रोग्राम को जेको आहे रैली जेका छोकिरो हुजे या दुनिया भर में जो बड़े जोश ऐं जज़्बे सां मल्हायो थो वञे। हिन वक़्तु कंदकोट प्रेस क्लब में बि जी कंदकोट प्रेस क्लब तरफ़ां जो आहे पुरस्कार तक़रीब जेको मुनक़िद थींदो आहे, जंहिंमें सियासी नवां कपिड़ा पाए शिक्षा जी मल्हायूं था। दिहाड़ो आहे जेका सकाफ़त असांजी हिकिड़ी शानदार तहज़ीब ऐं सकाफ़त जा वारिस आहियूं। उन सकाफ़त ते सिंध दिलूं जेके चटोल ऐं तनज़ कनि पिया ऐं उन ते सिंधी मीडिया जेका रोल आहे उहो तमामु शानदार ऐं तारीफ़ी लाइक़ु रही आहे। ऐं विशेष सकाफ़त सिंधी मीडिया खे यादि करे रही आहे ऐं